बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पंजो दर्जो सवाल ऐं जवाब। सिंधी पंजे दर्जे जा सवाल ऐं जवाब अचो त पढ़ूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों आहे जेॾो तुंहिंजो नाम हमद। सवाल आहे त ही जहान कंहिंजे तारीअ तगे थो। इन जो जवाब आहे ही जहान अल्लाह ताला जे तारीअ तगे थो। माना ही सॼो जहान अल्लाह सां हलाए रहियो आहे। वरी सवाल आहे शाइर ॿिए बेत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे। इन जो जवाब आहे शाइर ॿिए बेत में रब पाक खां फज़ुल जी दुआ घुरी आहे। शाइर ॿिए बेत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे। जवाब आहे शाइर ॿिए बेत में रब पाक खां फज़ुल जी दुआ घुरी आहे। शाइर रब पाक खां कहिड़ी बाज जी दुआ घुरी रहियो आहे। जवाब आहे शाइर चवे थो त मुंहिंजा रब मां छा बयानु कयां, बसि जेॾो तुंहिंजो नालो आहे ओतिरी बाज फरमा। सबक ॿियो पोरे जी अहमियत। सवाल आहे त मस्जिद नबवीअ जी अॾावत लाइ ज़मीन कंहिंखां ख़रीद कई वई। इन जो जवाब आहे मस्जिद नबवीअ जे अॾावत लाइ जेको ज़मीन जो टुकड़ो ख़रीद कयो वियो उहो बनु नजार कबीले जे ॿिनि यतीम भाइरनि जो हो। मस्जिद नबवीअ जी अॾावत में पाण सॻोरनि कहिड़ो हिसो वरितो। मस्जिद नबवीअ जी अॾावत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियनि असहाबनि सां गॾु पाण हिकु पोरियत वांगुरु हिसो वरितो। सवाल आहे पाण सॻोरनि जे कमु करण मां असांखे कहिड़ो सबक़ थो मिले। जवाब आहे असांखे बि घुरिजे त पाण सॻोरनि जे ॾिनल सबक़ ते अमल करियूं ऐं पोरे खां कॾहिं बि आर न करियूं। सबक टियों नात। शाइर हिन नज़म में कंहिंजी तारीफ़ कई आहे। जवाब आहे शाइर हिन नज़म में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयानु कई आहे। सवाल आहे त नबी सॻोरे जी वाखाण शाइर कहिड़नि लफ़्ज़नि में कई आहे। जवाब नबी सॻोरे जी वाखाण शाइर सदाकत, इज़्ज़त, मरवत, इनायत, हक़ीक़त, मोहबत ऐं अखुवत जे लफ़्ज़नि में कई आहे। सवाल आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॾिनल सबक़ मां असांखे कहिड़ी नसीहत मिले थी। जवाब आहे त असांखे इहा नसीहत मिले थी त अमन ऐं भाईचारे जो माहौल ठाहियूं। सबक चौथों हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु। सवाल हज़रत उस्मान गनी रज़िया खे अल्लाह ताला कहिड़ियुनि ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो। जवाब अल्लाह ताला हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सखावत ऐं रहमदिलीअ जी ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो। मिठे पाणीअ जे खूह जो नालो छा हो। मिठे पाणीअ जे खूह जो नालो रोमा हो। हज़रत उस्मान गनी उहो खूह कंहिंखां ख़रीद कयो हो।
जवाब हज़रत उस्मान गनी रज़ी उहो खूह हिकु यहूदीअ खां ख़रीद कयो हो। सवाल हज़रत उस्मान गनी रज़ी उन यहूदीअ खां खूह केतिरनि दरहमनि में ख़रीद कयो? जवाब हज़रत उस्मान गनी रज़ी यहूदीअ खां उहो खूह 20,000 दरहम ॾेई ख़रीद कयो हो। 20,000 दरहम ॾेई ख़रीद कयो हो। सबक पंजों आकाश मंडल। सवाल आकाश मंडल या शमसी निज़ाम छा खे चवंदा आहिनि? जवाब सिज ऐं हुन जे चौधारी गर्दिश कंदड़ शयुनि खे शमसी निज़ाम चइबो आहे। सवाल तारा छा आहिनि? जवाब तारा अहिड़ियूं कुदरती शयूं आहिनि जेके गर्मी, रोशनी ऐं किरणा पैदा कनि थियूं। सवाल सिज छा आहे? जवाब सिज हिकु तारो आहे। ग्रह ऐं अपग्रह में फ़र्क़ु ॿुधायो। जवाब असांजी धरती हिकु ग्रह आहे ऐं चंड असांजे धरतीअ जो हिकु अपग्रह आहे। कहकशां छा खे चइजे थो? जवाब सितारनि जे झुरमट खे कहकशां चइबो आहे।